मां हैरान मोहलत वरती वई आहे 27वीं तरमीम में। केड़ी मोहलत ख़बर अथव त ज़रदारी साहब ते मरण ताईं हाणे कोई केस न थींदो। मरण ताईं ज़रदारी साहब ते काई FIR न थींदी। ज़रदारी साहब मरण ताईं के केस में गिरफ्तार न थींदो। मरण ताईं अदालत उनके घुराए न सघंदी। मुखे जेकर उलमा इकराम इजाजत ॾियनि, मौलाना मोहम्मद साले साहब, मौलवी अब्दुल हमीद साहब पीपल्स पार्टी जा मुंहिंजा दोस्त मूंखां काविड़जी वेंदा, लेकिन ॻाल्हि सच्चा, ॻाल्हि खरी आहे। काविड़ जन त उन्हनि जी मर्ज़ी, लेकिन सच्ची हो आहे। मां तारीख़ जो मुतालो थो कयां, मां दौरे हुक्मरानी जो मुतालो थो कयां, मां इस्लाम जे तारीख़ जो मुतालो थो कयां, मां धरतीअ ते हज़रत आदम खां वठी अजरीअ ताईं मुतालबो थो करियां, मां मुतालो थो करियां तारीख़ जो। त मांखे ॿ माण्हू धरतीअ ते इस्तिस्ना हासिल कंदे नज़र था अचनि, जिन चयो त असांखे छूट ॾियो, असांजो हिसाब न थिए, असांजी पकड़ न थिए, असांजो गिरफ्तारी न थिए, असांखे मरण ताईं सज़ा जज़ा न मिले। पीपल्स पार्टी जे दोस्तन से माज़रत कंदे हिक मांखे कुरान मजीद जो मुतालो कंदे शैतान तो नजर अचे, जेके रब चयो निकर त शैतान चयो मौला इला यौमिद्दीन, क़यामत जे ॾींहं ताईं मोहलत दे, जेको वणे ते को कंदो वरता पकड़ न कजाए। हिक मोहलत शैतान वरती ही, बियो शैतान का पो हाणे मोहलत असांजे पाकिस्तान जे सदर पाकिस्तान वरती आ। त बाबा इला यौमिद्दीन, जेस ताईं जीअरो हां तेस ताईं मांखो पुछाणो न थींदो, मांखे मोहलत ॾियो। पहिरियों शैतान हो, बियो सदर पाकिस्तान आ जंहिं मोहलत वरती आ। तारीख़ जो मुतालो कयो, तारीख़ के पढ़ो, सच्ची हो या भली कावड़ लगे, लेकिन छा कब्र में भी मोहलत मिलंदी? छा आखिरत में भी मोहलत मिलंदी? नाहल हुक्मरानो डिजो नदिया का चेनी जमीयत उलमा इस्लाम हिनन कारकुनन के इशारो कयो, नेपाल बांग्लादेश जी तारीख के दोहराइण जो फैसलो कयो। नेपाल श्रीलंका वारन बांग्लादेश वारन पंहिंजे हुक्मराननि खे जॾहिं गिचीअ खां छले करे एवोननि खां ॿाहिरि कढियो, उन्हनि खे भॼण जे लाइ हेलीकॉप्टर मिलिया हुआ। यादि रखिजो, असां मुजाहिद आहियूं, मुजाहिदनि जी औलाद आहियूं, क़ुरान जे अहकामात ते यकीन रखने वाला हूं, जज्बे शौक़े शहादत का मैदान पे आयो। जे करे न असा तहां के इचन का छड़ण जो फैसलो कयो, न 27वीं तरमीम तहां के बचाईंदी, न भजन जे लाइ तहां के हेलीकॉप्टर मिलंदा। वो हशर कंदा से तहां सा जो 7 नस्लन के ॾसणींदो। त ॿीहर इन्हनि ग़ैरतमंद माण्हुनि सां हथ चुरा न कजो, न त हे तहां के भजन जे लाइ बि रस्तो मुहैया न कंदा। मजबूर न कयो, सुधरी वञो, मज़ाकू बंद कयो, कौम सां, धरती सां, अवाम सां मज़ाकू बंद कयो, इस्लाम सां, शरीयत सां, ॾोढ़ी पटके सां। ऐं मां तहां के अज अपील करण आयो हां त उथो, घणा नारा थी विया, घणा जलसा थी विया, घणा जुलूस थी विया, घणा जिंदाबाद मुर्दाबाद थी विया, घणियों शराफ़त सां इलेक्शन विड़ियो आहिनि। अखियुनि सां ॾिठो आहे त इन्हनि फार्म तब्दील कया, बक्सा तब्दील कया। ये लातों के भूत बातों की नहीं मानेंगे। बस हाणे जलसन जो वक्त ना है, हाणे जुलूसन जो वक्त ना है, हाणे धरणन मुजाहिरन जो वक्त ना है, हाणे शराफत वारी इलेक्शन जो वक्त ना है। वक्त अची वियो आहे त मैदान ते निकिरी करे दीन ऐं धरतीअ जे लाइ, दीन ऐं धरतीअ जे ख़तारनि सां विड़ी करे हिन सभा झुड़ी सिंध ते मोहम्मद अरबी जे शरीयत जो निज़ाम नाफ़िज़ कयो। तहां तैयार आहियो इंशाअल्लाह? तहां तैयार आहियो इंशाअल्लाह? ॿुधो हुक्मरानो, केड़ा केड़ा तैयार आहिनि हथ मथे खणो। हे जज्बो रुगो रोड़ीअ जो ना है, हे सक्कर जो, हे घोटकी जो, हे कंदकोर जो, हे जैकबाबाद जो,
हे ठट्टे सिजावल पतीन जो जज्बा अवाम तैयार आ रुगो असांजे इशारे जी देर आ असां के मजबूर न कयो आईन जे कानून जे रस्ते से अवाम के उन्हनि जा हुक्मरान तब्दील करण जी इजाजत दियो न त असां जे ला आखिरी रस्तो इहो ई हूंदो त तहां के किचन का झले करे तहां का हिसाब बराबर करे। तहां तैयार आयो इंशाअल्लाह त पोइ मैं आखिर में ये गाल जरूर चवण चाहिए त हिन गाल के पंहिंजे ज़हन नशीन कयो त ज़ुल्म जो दौर थोरो आ, तब्दीली जो वक्त अची रहियो आ, तब्दीली जरूरी दी, इनकलाब जरूरी दो, नाअहल नालायक हुक्मरानन जालिमन जाबिर हुक्मरानन मां जिंद जरूर आजी थींदी ऐं हीअ सबा झड़ी सिंध बागुन जे वातन मां आज़ाद थींदी ऐं हिन सिंध जे ग़रीबन के उन्हनि जा हक़ जमियत उलमा इस्लाम उन्हनि जे दहलीज़ ताईं पहुचाईंदी। साईं सदाईं करीम थे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। तहां दोस्तन जी वॾी मेहरबानी, ज़िंदगी बाक़ी मुलाकात बाक़ी, वमा अलैना इल्लल बलाग।